नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन मुख़्तसिर तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त सीपको टास्क फोर्स सखर जी टीम इंचार्ज अकील जुणेजो जी अॻुवाणी में खानपुर महर में PPMNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर जे फ्रंट में संदुस वेझे साथी अॻूणे यूसी नाज़िम हाजी ज़बरदस्त खान महर जे बंगले ते छापो हणी बिजली चोरी करण जे इल्ज़ाम हेठि संदुस बंगले जो कनेक्शन कटे छॾियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अकील अहमद जूणे जो रीजनल टास्क फोर्स इंचार्ज सेपको अॼु असां खानपुर शहर में जेको आहे हिकिड़ी असांखे इंफॉर्मेशन जेकी आहे मिली त बिजली चोरी थी रही आहे। अॼु असां छापो हयो आहे ज़बरदस्त खान महर जेको वॾो तमामु वॾो पीपल्स पार्टी जो अॻुवान आहे ऐं वॾो ज़मींदार आहे, जंहिंजे बंगले ते असां वियासीं। उनजे बंगले में 7 एसियूं जेके आहिनि ॿाहिरां ई दीवार ताईं लॻल आहिनि, जेके ओपन 7 एसियूं आहिनि जेके आहिनि। उनजो मीटर जेको आहे 3 फेज़ कटियल हुयो ऐं मथां ट्रांसफार्मर पर डायरेक्ट जेके आहिनि 2 तारूं जेके आहिनि लॻल आहिनि। साईं ज़बरदस्त खान महर असां सां पाण मिलियो, असां उनखे ॾेखारियोसीं। साईं खानपुर महर जो SDO आहे लाड़क साहिबु जेको आहे, साईं जो लाइन सुप्रिटेंडेंट मीरानी साहब आहे, जिन खे असां सभिनी हिते वापडा वारनि खे ॾेखारियोसीं त उहा डायरेक्ट कनेक्शन जेकी आहे हली रही हुई। हाणे असां उनजे मथां कार्रवाई कंदासीं पंहिंजी जेकी आहे, ऐं उनजो जेको बिल आहे असां 7 लखनि जो बिल ठाहियो आहे। हीअ असां उनखे बिल ॾींदासीं, डिटेक्शन बिल। जेकॾहिं साईं बिल भरियो ठीकु आहे, पे कयो, न त साईं जी जेकी आहे कनेक्शन ऐं बंगलो जेको आहे उहो असां कटे छॾींदासीं ऐं FIR जेकी आहे पुलिस में कटाईंदासीं बिजली चोरीअ जी जेकी आहे। ऐं तव्हांखे मां ॿियो ॾेखारियां त हीअ साईं जो बिल आहे जेको साल खां वठी जेको आहे यूनिट हिन जा 200 यूनिट 300 यूनिट 200 यूनिट 300 यूनिट, जीअं आम नंढिड़ो हिकिड़ो घर हूंदो आहे उन घर जो जेको आहे बिल आहे, हिकु बंगले जो बिल न आहे जेको आहे। हाणे असां SDO साहिब सां ॻाल्हायो आहे, मथां CO साहिबु जेको आहे लाइन असां हिनजी साईं जी कटायूं था ज़बरदस्त खान महर जी, ऐं बिल पेमेंट कराईंदासीं 7 लखनि जो जेको आहे डिटेक्शन। असांजूं ही कार्रवाइयूं जेके पूरी सेपको में हली रहियूं आहिनि। जेके बि वॾा माण्हू आहिनि, सियासी माण्हू हुजनि या बिज़नेसमैन माण्हू हुजनि, जेके बि वॾा माण्हू आहिनि, उन्हनि जे असांखे इंफॉर्मेशन मिले थी त बिजली चोरी थी थिए त असां उन्हनि खे पकड़ियूं था बिजली चोरीअ में ऐं उन्हनि खे डिटेक्शन बिल भरायूं था। असां खानपुर जे अवाम खे इहा गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा जे वास्ते बिजली चोरीअ खां पासे अचनि ऐं पंहिंजा लीगल बिजली हलाए। जेकी मीटरनि में जेकी बिजली हले थी, रीडिंग अचे थी, उनजे हिसाब सां बिल तव्हां भरियो। हिन टाइम सख़्ती थी वई आहे तमामु घणी। असांजो जेको आहे सेक्रेटरी साहिबु तब्दील थियो आहे ऐं मिनिस्टर साहिब जे मथां बि सख़्ती ॾाढी लॻी पई आहे। ऐं असांजो CO जेको आहे मोहम्मद सलीम साहिबु जेको आहे हू बि हिकिड़ो सुठो ऑफिसर आहे ऐं हू बि चाहे थो त हिन कंपनी जेकी आहे हिन में चोरी बंदि थिए ऐं ही कंपनी असांजी तरक़ी में अचे। असांजे वाटर जे मुलाज़िमनि जे मथां बि तमामु घणी सख़्ती थी वई आहे ऐं उन्हनि खे बि पाबंद कयो वियो आहे त बिजली चोरीअ खां जेको आहे पासे अचनि। जेकॾहिं को बिजली चोरीअ में मुलवस हुयो या पकड़ियो वियो त उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। महिरबानी। थैंक यू। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।